एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सिंध एक्शन कमेटी PPM ठाह खे रद्द करे छॾियो आहे। तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी जो सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं PPM PDM वाइदे ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जामशोरे में सिंध एक्शन कमेटी जो अहम इजलास थियो आहे। सिंध एक्शन कमेटी PP ऐं MQM ठाह खे रद्द करे छॾियो आहे। तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी जो इजलास सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थियो आहे। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल PPM PDM वाइदे ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। जामशोरे में अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध एक्शन कमेटी PPM ठाह खे रद्द कंदे तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। सिंध एक्शन कमेटी जो इजलास सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थियो आहे। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं PPM PDM वाइदे ते ॻाल्हियूं कयूं वियूं। राब्तो कयो आहे जामशोर में अली मुराद चांडियो सां। अली मुराद, ॿुधाइजो सिंध एक्शन कमेटी पारां PPM ठाह खे रद्द करे छॾियो आहे, जॾहिं त तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। जी बिल्कुल, सिंध एक्शन कमेटी पारां पीपल पार्टी ऐं MQM जो मुआहिदो जेको आहे उहो रद्द कयो वियो आहे। इन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी जो इजलास जलाल महमूद शाह जी सदारत हेठि GM सैयद एडिफिस ते जेको जारी आहे। इजलास में डॉक्टर कादर मक्सी, सैयद ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, डॉक्टर नियाज़ कालाणी, सैयद लाल शाह, कादर रांटो, रोशन अली बुरड़ो, नूर अहमद कातिया, नवाज़ शाह बादाई, पुनर सारियो, मसरूर शाह ऐं ॿिया शरीक आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल MQM पाकिस्तान पारां पीपल पार्टी ऐं PDM विच में मुआहिदे बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई पई वञे ऐं जेको PPM विच में जेको मुआहिदो थियो आहे इन ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति गौर वीचार कयो पियो वञे। जॾहिं त इजलास खां पोइ जेके अॻवान आहिनि उहे गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे अहम ऐलान पिणु कंदा। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अली मुराद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।